शब्दं ज्ञान शब्दं वेद शब्दं ब्राह्मणः क्षत्रिय शब्दं शूद्र शब्दं शूद्र शब्दं पराकृतः सर्व शब्दम एक शब्दम जेको जानस भेव नानकता का दास है नानकता का दास है सोई निरंजन देव एक कृष्णं सर्वदेवा देव देवात्मा आत्मं वासुदेवस्य जे को जाने भेव नानकता का दास है सोए निरंजन देव। नानक हुक्म जे बुझे त हऊ में कहे न कोय नानक हुक्म जे बुझे त हऊ में कहे न कोय हुक्म अंदर सबको बाहर हुक्म न कोय हुक्म अंदर सबको बाहर हुक्म न कोय नानक हुक्म जे बुझे त हऊ में कहे न कोय नानक हुक्म जे बुझे त हऊ में कहे न कोय हुक्म अंदर सबको बाहर हुक्म न कोय नानक हुक्म जे बुझे त हऊ में कहे न कोय हुक्मी होवन आकार हुक्म न कहे या जाई हुक्मी होवन जिया हुक्म मिले वड्याई हुक्म मिले वड्याई हुक्म मिले वड्याई नानक हुक्म जे बुझे त हऊ में कहे न कोय नानक हुक्म जे बुझे हऊ में कहे न कोय
हुक्म अंदर सबको, बाहर हुक्म न कोई। हुक्म अंदर सबको, बाहर हुक्म न कोई। नानक हुक्म जे बुझे त हउमैं कहे न कोई। नानक हुक्म जे बुझे त हउमैं कहे न कोई। हुक्म उत्तम नीचे हुक्म, लिख दुख सुख पाइए। हुक्म लिख दुख सुख पाइए। एक ना हुक्म बख्शिश, एक हुक्म सदा भवाइए। बख्शिश एक हुक्म सदा भवाइए। एक हुक्म सदा भवाइए। एक हुक्म सदा भवाइए। नानक हुक्म जे बुझे त हउमैं कहे न कोई। नानक हुक्म जे बुझे त हउमैं कहे न कोई। हुक्म अंदर सबको, बाहर हुक्म न कोई। हुक्म अंदर सबको, बाहर हुक्म न कोई। नानक हुक्म जे बुझे त हउमैं कहे न कोई। नानक हुक्म जे बुझे हउमैं कहे न कोई। प्यारी साथ संगत, तव्हां सभिनि जो स्वागत आहे श्री गंगाधाम उदासीन दरबार में, जिते हिन कारकत जे पावन पवित्र महीने में असां गुरु नानक देव साहिब जन जी वाणी आसा दीवार ते सत्संग करे रहिया आहियूं। सम्झी रहिया आहियूं कि गुरु नानक जो संदेश छा आहे, उन्हनि जो दृष्टिकोण छा आहे, उन्हनि जा वीचार कहिड़ा आहिनि, उन्हनि जे जीवन भर जो अनुभव छा आहे। उहो असां ॿुधंदे ॿुधंदे ॿारहीं पौड़ीअ ते पहुतासीं कल्ह। हाणे उन ई 12वीं पौड़ीअ में अॻिते जेको सलोक अचे थो न, उहो गुरु नानक देव जो कान्हे, त कंहिंजो 2 सलोक आहिनि। उहे 2 सलोक ॿी पातशाही गुरु अंगद देव साहिब जन जा आहिनि। ये गुरु अंगद देव केरु हुआ, थोड़ो ॿुधणु ज़रूरी आहे। तमामु ज़रूरी आहे गुरु अंगद देव साहिब जन जे बारे में ॿुधणु, कंहिंजे लाइ, असांजे लाइ।
ॿिए कंहिंजे लाइ ज़रूरी हुजे चाहे न हुजे, असां सिंधियुनि जे लाइ आवश्यक आहे गुरु अंगद देव जे बारे में थोरो ॿुधणु। गुरु अंगद देव हिकिड़ा सिंधी हुआ, अथव ख़बर? किथां ख़बर हूंदी? हितां ई असां ॿुधायो आहे, कंहिंखे ख़बर हूंदी त हितां ई ख़बर हूंदी। कॾहिं तव्हांखे गौरव महसूसु करायो वियो आहे कि उहो गुरु अंगद देव जंहिं गुरुमुखी अखर लिखिया, गुरुमुखी लिपीअ जा आविष्कारक गुरु अंगद देव ऐं गुरु नानक जंहिंखे योग्य सम्झो हो पंहिंजी गद्दीअ जे, उहो भाई लहणो सिंधी हो। कॾहिं कोन ॿुधायो वियो न? गर्व कीअं महसूसु थिए? असांखे इहो ई ॿुधायो वियो कि तव्हां सिंधी ईअं ई थींदा आहियो, असांजे पंथ में अचो, थोरी चापलूसी सेवा कयो, बसि इहो ई, इन में ई महानता अथव तव्हांजी। पहिरीं त भाई लहणे जे नाले सां ई ख़बर थी पए उहो सिंधी हो। लहणो अखर कहिड़ी भाषा में हूंदो आहे ॿुधायो? सिंधी भाषा में। सिंधीअ जे अलावा की ॿिए भाषा में इहो अखर मिलंदो आहे छा? पंजाबीअ में कंहिंजो नालो आहे भाई लहणाराम, त साबित इते ई थो थी वञे भाई लहणो सिंधी हो। अच्छा, भाई लहणे जे पीउ जो नालो फेरूमल। ॿुधायो फेरू अखर कंहिं ॿी भाषा में मिलंदो आहे? पंजाब में आहे कोई फेरूमल? सिंधियुनि में आहे न? अच्छा, माउ जो नालो रामी बाई। रामी कंहिंजो अखर, कहिड़ी भाषा जो अखर आहे? सिंधीअ जो। ॿी ॻाल्हि, उहे जेको भाई लहणो हो, इन जो पिता हू हो अकाउंट्स जो कमु कंदो हो। तॾहिं हलंदी हुई हटकाई ॿोली। गुरु अंगद देव जेॾी महिल गुरुमुखी लिपि ठाही त उहा लिपि किथां ठाही? हटकाई ॿोली, हटकाई लिपि खणी करे। त कॾहिं चेक कजो हटकाई लिपि ऐं गुरुमुखी लिपि तव्हांखे ॾाढी मिलती जुलती नज़र ईंदव। हटकाई ॿोलीअ मां ई गुरुमुखी तयारु थी अथव। असां उहो भुलिजी वियासीं पंहिंजे सिंधी गुरूअ खे, ऐं पंजाबी सरदारनि जी नक़ल करणु लॻासीं सिंधी। ॿी ॻाल्हि, असां सिंधियुनि जी कुलदेवी केरु आहे? हिंगलाज। माता हिंगलाज। इहो बि असांजी संगत खे ख़बर आहे, ॿियनि त कोन ॿुधायो आहे। ॿियनि पाण खे सिंधियुनि जा धार्मिक प्रमुख गुरू सॾाइण वारनि त कोन ॿुधायो। असां सिंधियुनि जी कुलदेवी केरु आहे? कुल देवता केरु आहे? शिव। असां सिंधियुनि जो अगरि कोई कुल देवता आहे त भॻवानु शिव आहे, ऐं असां शक्ति हिंगलाज माता खे मञींदड़ आहियूं। भाई लहणो माता वटि वेंदो हो, हिंगलाज माता वटि दर्शन करणु। साल में जेतिरा दफ़ा हुनखे अवसर मिले, सिंध में त उहा ई माता आहे न, ही सिंध में रहंदड़ हिंगलाज माता जा पुॼारी। इन मां बि सिद्ध थो थिए उहे सिंधी हुआ। पोइ गुरु नानक सां कीअं मुलाक़ात थी भाई लहणे जी? गुरु नानक देव साहिब जन जेका यात्रा कई देश विदेश में माण्हुनि खे जाॻाइण जे लाइ, असां ॿुधी चुका आहियूं त अधिकतर त माण्हू परे ई पिया भॼनि। पर हिकु ई मात्र हो जेको गुरु नानक खां परे कोन भॻो। उन गुरु नानक खे ॾिठो बि कोन हो, हू पंहिंजे शहर में वेठो हो। केवल गुरु नानक जी वाणी पहुती हुन ताईं। उहा वाणी ॿुधी करे उनजो ओॾां खिचाव थियो, ऐं वाणी पढ़ी उनजो अर्थ सम्झी भाई लहणे खे ॼण पंहिंजे सवालनि जो जवाबु मिली वियो। उहो हो हिकु सिंधी। असांखे केॾो गौरव थियणु खपे। असांखे हुन में गौरव करण जी ज़रूरत कान्हे ॿुहारी पाइणनि में ॿियनि पंथनि में।
असांखे पाण वटि ॾाढो कुझु आहे जंहिं ते गर्व करे सघूं था कि गुरु नानक जी वाणीअ खे अगरि कंहिं सम्झो त उहो पहिरियों शख़्स हो भाई लहिणो हिकु सिंधी, ऐं उहो पहुतो गुरु नानक वटि। हिंगलाज माता जो दर्शन करे वापसीअ में वो गुरु नानक देव साहिब जन वटि करतारपुर में दर्शन करण वियो त उते गुरु नानक देव साहिब जन ॾाढा सिंपल सादगी में खेती पिया कनि। भाई लहिणो उते वियो आहे ऐं गुरु नानक खां ई पुछियो अथई कि गुरु नानक किथे मिलंदो। हाणे वधीक उन वक़्तु भीड़ त हुई कोन गुरु नानक देव साहिब जन वटि, त साहिब पाण ई था चवनि सल मां तोखे वठी हलाए। साहिब उनखे घोड़े जी वाघ पकड़े गुरु नानक देव साहिब जन भाई लहिणे खे वठी हलिया आहिनि पंहिंजे ई घर। पोइ उते चवनिसि था हीअ आहे उन्हनि जो घर, हाणे तूं पाण ई बाक़ी ॻोल्हि। साहिब अंदरि विया, सनानु पाणी कयनि, पोइ अची ॿाहिरि वेठा पधर में, ओताक थले ते वेठा। ॿिया बि गांव जा जेके थोरा जेतिरा पाण वटि दरबार में अचनि था न, इन खां बि घटि माण्हू वेंदा हुआ गुरु नानक वटि। शाम जे टाइम वेही रहंदा हुआ, साईं कुझु ॿुधायो। उते भाई लहिणो बि वेठो, उन ॾिठे हे आहे गुरु नानक, इहो त मूंखे वठी आयो आहे। त ॿिया चवनिसि था हा हा ईअं ई आहिनि, सिंपल आहिनि। भाई लहिणे सोचियो हेॾी सादगी, ही कोन पिया था पहचाननि, जेके वेठा आहिनि पासे में इहे कोन पिया था सुञाणनि हिनखे। पोइ भाई लहिणो गुरुनि जे पेरनि ते किरियो कि साईं मूंखे माफ़ु कजो, मूंखे ख़बर कोन हुई तव्हां आहियो। साहिब पुछनिसि था तुंहिंजो नालो छा आहे? चएसि थो लहिणो। त गुरु नानक जे मुख मां निकिरी वियो लहिणी असांखे लहिणो हुई त असांखे बि ॾियणो, अगरि लहिणी त असां ॾींदासीं। पोइ भाई लहिणे अञा परीक्षा कई। गुरु नानक सां गॾु उथणु वेहणु, उन जो कार्यकलाप ॾिसणु, इहो पतो लॻाइण कि कथनी करणीअ में अंतर त कान्हे किथे। चङो टाइम रहण खां पोइ भाई लहिणे बिल्कुलु मोहर लॻाई कि वर्तमान समय में अहिड़ो ॿियो कोई गुरु कान्हे सचो, जेको सत्य जी राह ॾेखारे। बसि इहो निश्चय करे भाई लहिणो जेको समर्पित थियो न गुरु नानक जे शेवा में, गुरु नानक जो अंग ठही वियो। तॾहिं नालो पियो अंगद देव। हिकु ई हो इहो हेॾनि गुरू जे सिखनि मां, जीअं गुरु नानक खे सम्झो, गॾु गॾु रहे गुरु नानक सां। कोई बि कमु हुजे हू सम्झी चुको हो न कि हिननि जो उपदेश छा आहे। त कॾहिं गुरु नानक देव साहिब जन खे शिकायत जो मौक़ो न मिले, ईअं शेवा कंदो हो, बिना हाईलाइट थिए, बिना कूड़ो आडंबर किए। ऐं हिकु ई शिक्षा गुरु नानक जी हुन पकड़ी हुई। गुरु नानक जी शिक्षा कहिड़ी आहे? सत्य ते हलो, कूड़ छॾियो, कूड़ छॾण लाइ लालच छॾियो, लालच छॾण जे लाइ संतोष में रहो, ऐं संतोष में रहण लाइ इहो सम्झी वठो कि परमात्मा जे हुकुम जे बिना कुझु बि कोन थींदो आहे। त उन जे हुकुम में रहणु सिखो। जेको उन मालिक जे हुकुम में रहे थो न, उहो कॾहिं अहंकार नथो करे, उहो लालच बि नथो करे। भाई लहिणे इहो पकड़े वरितो ऐं सॼी उमिरि इन ते कमु कयो। हुकुम, चाहे गुरु नानक देव साहिब जन जो हुकुम हुजे, चाहे उन अकाल पुरख जो हुकुम हुजे, मूंखे स्वीकार करिणो आहे, पंहिंजी मूंखे कान्हे हलाइणी। नानक हुकुमे जे बुझे त हऊ में कहे न कोई, हुकुमे अंदर सबको बाहर हुकुम न कोई। हुक्मी होवन आकार हुकुम न कहे जाई, हुक्मी होवन जीअ हुकुम मिले वॾे आई।
असां केॾो बि प्रयास कयूं हाईलाइट थियण जो, हुन जो हुकुम न हूंदो न, तव्हां केॾो बि करे वठो कोन थी सघंदा। पर हुन जो हुकुम थी वेंदो न, त बिना कारण तव्हांखे वॾाई मिलण लॻंदी, बिना कुझु कए। हुकुम मिले वॾियाई। त हुन परमात्मा जो हुकुम ॾाढो वॾो आहे। भाई लहणे इहो बसि हिकु सूत्र पकड़े वरितो। असां हिकु सूत्र नथा पकड़े सघूं, कोई बि सच ॻाल्हाइण जो या कूड़ न करण जो या हुकुम मञण जो। अरे हिकिड़ो ई कोई सिद्धांत पकड़ियूं, ॾाढियूं सारियूं ॻाल्हियूं करण जे बजाए, फालतू ॻाल्हियूं रुगो ॿियनि खे ॿुधाइण लाइ करण जे बजाए हिकिड़ो सिद्धांत त कोई जीवन में पकड़ियूं। गुरु अंगद देव हिकु सिद्धांत पकड़ियो, हुकुम, जेको मुंहिंजे मालिक जो हुकुम। हाणे ॾिसो टी पातशाही वरी कहिड़ो सिद्धांत पकड़ियो, चौथीअ कहिड़ो पकड़ियो, भाई लहणे सिद्धांत पकड़ियो जेको उन्हनि जे सतगुरनि उनखे उपदेश ॾिनो, सार ॻाल्हि, हुकुम। त गुरु अंगद देव वरी गुरु अमरदास जंहिंखे ठाहियईं पोइ भाई अमरू, उनखे वरी कहिड़ो सूत्र ॾिनई, सेवा जो, कि तूं सेवा कर। हुकुम भली थोड़ो गौण थी वञे, तॾहिं गुरु अमरदास साहिब जन ॾाढनि हंधि क्रोध बि कयो आहे। उते इहो कोन सोचियो अथनि कि मालिक जो हुकुम आहे, हुकुम न पर सेवा। पाण बि सेवा कयनि, पंहिंजी संगत खां बि सेवा करारायनि। इहो कंहिंजो हुकुम, इन्हनि जे सतगुरनि जो, गुरु अंगद देव साहिब जन जो। गुरु अंगद देव साहिब जन चयो हो कि यार असां हुकुम त कयूं था, पर माण्हुनि खे थोड़ो प्रेरित करिणो आहे सेवा जे लाइ, धर्म जी सेवा, इहो तूं कजां। त गुरु अमरदास सेवा कराराई। पोइ वरी गुरु अमरदास साहिब जन पंहिंजे जीवन जो निचोड़ जेको कढियो सेवा करे करे, इहो निचोड़ कढियो कि सेवा अगरि प्रेम सां न थिए त उहो महिनत मज़दूरीअ खां वधीक कान्हे। त सेवा सां गॾु प्रेम। त जॾहिं उन्हनि भाई ॼेठे खे गद्दी ॾिनी, चौथी पातशाही खे, रामदास खे, त छा संदेश ॾिनंसि कि सेवा त ॾाढी पई थी थिए भाई, पर प्रेम सेखार, तूं प्रेम करणु सेखार संगत खे, पाण बि प्रेम कर। पोइ गुरु रामदास साहिब जन प्रेम जी मूर्त हुआ, हू कॾहिं क्रोध न करे सघंदा हुआ। बाबा श्रीचंद जॾहिं आया अमृतसर में ऐं गुरु रामदास खां पुछियो वञ कि अरे रामदास ही ॾाढ़ी एॾी वॾी छो रखाई अथई? त उहो प्रेम जी मूर्त, प्रेम में माण्हू अहंकार न कंदो आहे, प्रेम में झुकण बि पसंदि कंदो आहे। त झुकी करे गुरु रामदास साहिब जन बाबा श्रीचंद जे चरणनि ते उहा ॾाढ़ी फेरे करे चवनि था, साईं वेही रहो, छो तो हले थो। ॾाढ़ी फेरे करे बाबा श्रीचंद चवनि, बाबा श्रीचंद खे गुरु रामदास चवनि था, साईं हीअ ॾाढ़ी मूं इन करे रखी आहे कि तव्हां कॾहिं ईंदा न मूं वटि त मां तव्हांजा चरण साफ़ु कंदमि। हर प्रेम बाणी मन, हर अमृत भिन्ने लोयणा, मन प्रेम रतन न राम राजे। त उन्हनि प्रेम बख़ूबी निभायो गुरु रामदास। पोइ वरी जॾहिं उन्हनि गद्दी ॾिनी पंहिंजे पुटु अर्जन खे, त उनखे छा संदेश ॾिनो वञ कि प्रेम त ॾाढो कयोसीं समाज सां, सभिनीनि सां, पर इहो प्रेम अगरि परमात्मा सां प्रेम न थिए त उते असां बीठा रहियासीं। संगत सां प्रेम हुजे, साध सां संत सां प्रेम हुजे, पर केवल इते ई न आहे सीमित थियणो, पोइ परमात्मा सां प्रेम। ऐं जॾहिं परमात्मा सां प्रेम थींदो आहे त उनखे चइबो आहे भक्ति। त तूं भक्ति सेखार। त गुरु अर्जन देव साहिब जन कहिड़ो सिद्धांत खयो? भक्तिअ जो। उन जी वाणी पढ़ी ॾिसो, भक्तिअ सां भरियल।
उन्हनि परमात्मा जी भक्तीअ जी तरफ़ प्रेरित कयो। हाणे ॾिसो, गुरु अर्जन देव साहिब जन भक्ति सेखारी त छा रिजल्ट अॻिते निकितो। जहांगीर बादशाह, ये दुष्ट क्रूर शासक, इन्हनि गुरु अर्जन देव साहिब जन खे केॾियूं यातनाऊं ॾिनियूं सख़्तु। त गुरु अर्जन देव पंहिंजे पुट हरगोबिंद खे चयो हो कि हाणे नथो लॻे कि भक्ति काफ़ी आहे। असां भक्ति त कयूं, पर कोई अभक्त माण्हू, दुष्ट प्रवृत्तिअ जो माण्हू अची हमिलो करे त असां भक्ति कंदा रहिजी वञूं छा? उहो त हिकु ग़लति संदेश वेंदो कि भगत वीचारा कमज़ोर थींदा अथई, कोई बि दुष्ट मारे सघे थो, पोइ कोई बि भक्ति करणु न चाहींदो, हर कोई गुंडो मवाली ठहिणु चाहींदो। उहो चवंदो भक्तिअ में हू कान्हे इज़त। त हाणे भक्ति सां गॾु गॾु शक्ति बि खपे। त छहीं पातशाही गुरु हरगोबिंद साहिब जन छा कयो? शक्ति, साहस। बिना साहस जे कोई बि गुण कंहिं कम जो कान्हे। तव्हां सत्य ॻाल्हायो, प्रेम कयो, भक्ति कयो, सेवा कयो, पर साहस न हुजेव त सभु वीचारा निर्बल थी वेंदा। गुण काई वेल्यू न। ऐं हिकिड़ो साहस जो गुण सभिनी गुणनि जी रक्षा कंदो आहे। असांजे सभिनी गुणनि खे संभालींदो आहे केरु? साहस रूपी मुखी। त गुरु घर में अची वियो साहस। गुरु हरगोबिंद साहिब जन जे रूप में जे लड़ायूं कयूं इन्हनि मुग़लनि सां, साहस स्थापित थी वियो। पोइ उन्हनि पंहिंजे पोटे खे जॾहिं गद्दीअ ते विहारियो, गुरु हर राय खे, त छा शिक्षा ॾिननि कि साहस अति बि एॾो बि न हुजे जो असांजी शांती हली वञे, असां बेचैन रहणु लॻूं, हर वक़्तु बसि चौकन्नाईअ हुजूं। साहस हुजे ॿाहिरि ॿियनि जे लाइ, पर भीतर हुजे शांती। त गुरु हर राय साहिब जन शांति जो सिद्धांत पकड़ियो ऐं उन्हनि कोई लड़ाई कान कई, शांति ऐं धैर्य उन्हनि रखियो। पोइ जॾहिं उन्हनि गद्दी पंहिंजे पुट खे ॾिनी हर कृष्णदास खे, उनखे जेका ॾात मिली हुई उहा हुई ज्ञान जी। सत्य बि हुजे, प्रेम बि हुजे, सेवा बि हुजे, हुकुम बि हुजे, भक्ति हुजे, साहस हुजे, शांति धैर्य हुजे, पर अज्ञान न रहे। ईअं न कि असां अज्ञानी जा अज्ञानी रहिजी वञूं। त ज्ञान आवश्यक आहे। इहे सभु कम असां मूर्छा में न कयूं, असां होशपूर्वक इन्हनि गुणनि खे संभाले रखूं। त गुरु हरकृष्णदास साहिब जन ज्ञान खे संभालियो। जो हिकिड़े ब्राह्मण खे उन्हनि गीता जा सलोक हिकिड़े गंवार खां बि ॿुधाए छॾिया। पोइ जॾहिं उन्हनि गद्दी ॾिनी नाई पातशाही गुरु तेग बहादुर खे, त छा संदेश हो? गुरु हरकृष्णदास साहिब जन नंढी उमिरि में हलिया विया हुआ। उन्हनि इहो संदेश ॾिनो पंहिंजी वारिस खे। हाणे ॾिसो, ॾाॾो पोटे खे गद्दी ॾे, इहो त वरी बि ॾिसण लाइ मिलंदो आहे, घटि मिलंदो आहे, ॾाढो घटि। थींदो इहो ई आहे कि पीउ पंहिंजे पुट खे गद्दी ॾींदो आहे। पर हिकु मिसाल आहे गुरु हरगोबिंद साहिब जन, जंहिं पंहिंजे पोटे खे गद्दी ॾिनी, पुट जे हूंदे बि पोटे खे गद्दी। पर हीअ ॿी मिसाल आहे कि हिकिड़े पोटे पंहिंजे ॾाॾे खे गद्दी ॾिनी आहे। गुरु हरकृष्णदास, गुरु तेग बहादुर ॾाॾो वञी थिए, उनखे गद्दी ॾिनी आहे। पर संदेश कहिड़ो? कि मां खे ख़बर न हुई कि मां 8 साल जी उमिरि में चोलो छॾींदुमि, मूंखे न हुई ख़बर। मां सम्झो मां अञा वधीक कुझु कंदुमि, पर परमात्मा जो हुकुम कि मुंहिंजी उमिरि 8 साल लिखी वई आहे, त मां तव्हांखे शिक्षा ॾींदुमि, मृत्युअ खे यादि रखिजो ऐं मृत्युअ खे यादि रखे वैराग धारण कजो। त नाई पातशाहीअ जे जीवन जो गुण छा आहे?
गुण गोविंद गायो नहीं, जन्म अकारत कीन, साधो मन का मान त्यागो, काम क्रोध संगत दुर्जन की, ताते अहन सुभागो। ये सब वैरागी बाणियूं कंहिंजियूं आहिनि? गुरु तेग बहादुर जूं। छो त उन्हनि वैराग धारण कयो। पोइ वरी वैराग जो फल छा ॾिनो उन्हनि खे? मुगलनि जेको गुरु अर्जन देव खे ॾिननि, उन्हनि खे क़ैद कयो वियो। त उन्हनि जेको संदेश ॾिनो पंहिंजे पुटु गोविंद राय खे, इहे सभु हिंदू हुआ 10 गुरु। गोविंद राय खे चयो कि वैराग हुजे पंहिंजे लाइ भीतर, पर वैराग जो इहो अर्थ कान्हे कि असां करम बरम छॾे करे वेही रहूं। वैराग पंहिंजे लाइ, पर संसार में रहणो आहे ऐं हेॾी संगत असां ते विश्वास थी रखे त असां उनखे कायर न थियण ॾियूं। त वरी अस्त्र शस्त्र खणो ऐं शूरवीरता आणियो। शूरवीरता, साहस ऐं पुरुषार्थ। त गुरु गोबिंद सिंह में उहो गुण आयो, शूरवीरता, पुरुषार्थ, धर्म जे लाइ, धर्म जी रक्षा जे लाइ उन्हनि इहो कयो। पोइ गुरु ग्रंथ साहिब में त सभु आहे, सत्य भी आहे, साहस भी आहे, वैराग भी आहे, भक्ति भी आहे, प्रेम भी आहे, ऐं हिकु ॿी भी शइ आहे, हरि नाम, सत संतोख विचारो, सभु कुझु त आहे गुरु ग्रंथ में। त 10 गुरनि जो असां ॿुधोसीं संक्षिप्त परिचय। इहे असांखे ॿुधणु खपनि या न ॿुधणु खपनि? ॿुधणु त खपनि। तव्हां चवंदा, मुंहिंजो प्रश्न आहे, बिना स्वार्थ जे ॿुधणु खपनि या न ॿुधणु खपनि इहे कथाऊं? बिना स्वार्थ जे। मुंहिंजो हिकु ॿियो प्रश्न आहे, मां तव्हांजे अॻियां सुठी गुरबाणी ॻायां, पर चवांव सुठी गुरबाणी वणंदड़ त ॻाईंदमि, पर तव्हांजी का इच्छा पूरी कोन थींदव। हिकु इहो ऑप्शन अथव। ॿियो ऑप्शन अथव कि कमु थी वेंदव, पर ॾाढो बेकार कोई टपोरी टाइप जो बेसरो मां कुझु हू ॿुधाईंदमि कविता। तव्हां छा चुनींदा? सिंधी छा चुनींदो? सिंधी माण्हू वो सेकंड ऑप्शन। सिंधी चवंदो भली सुर न हुजे, संगीत न हुजे, वाणी जो कोई मीनिंग न हुजे, भली बेसरो, मूंखे छा करिणो, कुझु बि टपोरी हुजे, इच्छा पूरी थी वेंदी न, त असांखे उहो ई ॾेई छॾ। सिंधी जी ॿुधायो, तव्हां खिलो था, केॾी महिल मन में शर्म ईंदो अथव कि असां कहिड़े स्तर ते पहुची विया आहियूं कि बसि कम थियणु खपनि। अरे संगीत में आनंद कान्हे छा? हिन इन करे घटि करे छॾियूं आहिनि कि चाहे केॾी बि सुठी गुरबाणी ॻाए, हिननि जे लाइ सभु बराबरि आहे, सभु हिन जे लाइ उहो ई आहे। जेसि तक लालच न ॾियनि, लालच छा मुश्किल आहे छॾणु? पोइ चवंदा हिननि जा पहिरीं वॾा उहे सुठा हुआ। मोहित ॿुधाई न सुठो चोप। हिकिड़े भाईअ पंहिंजे पुटनि खे चयो कि अहिड़ो कमु कजो जो मुंहिंजी सहारा थिए। पुटनि छा कयो, लठूं खणी माण्हुनि खे मारणु शुरू कयो। त माण्हू चवणु लॻा, यार ॾाढो ज़ोर सां आयो अथनि, इन्हनि खां त हिन जो पीउ सुठो हो। छोरनि चयो कमु थी वियो। मुंहिंजे नाले बि चवंदा आहिनि कि हिन जा वॾा ॾाढा सुठा हुआ। हिन जा वॾा जेके हुआ उहे छा त उन्हनि जे वक़्त में त कोन चयव, जॾहिं उहे हुआ असांजा ॾाॾा परॾाॾा पिता साहिब, उहे सुठा हाणे थी विया, छो त लठूं थियूं पइनि। हिकु साधू हिकिड़े शादीअ में वियो,
त माण्हू जे छोकिरा पीउ खाई मज़ाक उॾाइण लॻा कि साधू बाबा शादीअ में तव्हांजो कहिड़ो कमु। एतिरे में सभिनि खे ॾिसणु अचणु बंदि थी वियो। अंधकार नशे में त भाई कुझु नज़र ई न अचे। सभिनी चयो यार साधू बाबा में शक्ति आहे। सभु पेरनि ते किरी पिया, बाबा माफ़ु कयो माफ़ु कयो। साधुअ छा कयईं, लाहे पादर सभिनि खे ठका ठक हणणु शुरू कयईं। चईनि कमीनो लाइट हली वई अथव, जनरेटर घुरायो जल्दी। इन्हनि खे लठू पवनि पोइ चवनि कि हा भाई पहिरीं वारा सुठा हुआ। गुरु अंगद देव साहिब जन में चवंदा हूंदा गुरु नानक सुठो हो। गुरु अमरदास जे समय में चवंदा हूंदा गुरु अंगद देव सुठो हो। गुरु रामदास जे समय में चवंदा हूंदा गुरु अमरदास सुठो हो। गुरु अर्जन देव साहिब जन में माण्हू चवंदा हूंदा गुरु रामदास सुठो हो। ऐं गुरु हरगोबिंद साहिब जन जॾहिं अस्त्र शस्त्र रखिया त बि माण्हुनि चयो हूंदो कि छा पियो थो करे। इन खां पहिरीं सुठा हुआ सभु गुरु। गुरु हर राय साहिब जे समय में बि चयो हूंदनि कि गुरु हरगोबिंद वधीक सही हो। त ॿुधायो सही ऐं ग़लति केरु, इहे ॾही गुरु ग़लति हुआ छा? ऐं हीउ समाज सही आहे, भीड़ वारो समाज न, भीड़ ग़लति आहे। भीड़ हमेशह ग़लति ई रही आहे ऐं सत्य हिकिड़ो ई अकेलो ई रहियो आहे। असां अहिड़नि सचे गुरुनि जी केवल कथाऊं ॿुधी सचा थियूं न त बि उद्धार थी वञे असांजो। कहिड़ी ॻायूं गुरबाणी बोल। मां हिन खां ई त पुछंदो आहियां। मां तव्हांखे उहो ॿुधायां श्री चंद्र सिद्धांत सागर मां, गुरु श्री चंद्र सिद्धांत सागर मां गुरबाणी सतगुरनि जे लाइ, सचे गुरनि जे लाइ। सद बलिहारी सतगुर देव, सद बलिहारी सतगुर देव। आप है आपनी लायो सेव, आप है अपनी लायो सेव सतगुर देव। सद बलिहारी सतगुर देव। मोहे निर्गुण ती नीच अयाणा, गुरपुरे निज चरणी लाया। राम नाम दीनो उपदेसा, राग द्वेष सब हरे कलेशा सतगुर देव। सद बलिहारी सतगुर देव।
सद बलिहारी सदगुरुदेव आप है अपनी लायो सेव आप है अपनी सतगुरुदेव जीव भावे तिव जीव चलावे जीव भावे तिव खेल खिलावे मेल बिछोड़े आप है सोए कीते कहे कुछ करे न होए मारन हार जीवालन हारा पार ब्रह्म प्रभु अगम अपारा श्री चंद्र को दीनो नाम सतगुर पूरे को कुर्बान सतगुर पूरे को कुर्बान सतगुरुदेव सद बलिहारी सदगुरुदेव सतगुरुदेव सदगुरुदेव। तो भाई लेणे जो भी इहो ई भाव कि सतगुरुदेव तमां बलहार तो वञा जंहिंजे शब्द ॿुधण सां मूंखे ज्ञान जी प्राप्ति थी वई। उन ई गुरु अंगद देव जो सलोक अॼु आसा दीवार में अचे थो जंहिं आसा दीवार में केवल गुरु नानक जी बाणी आहे उन में गुरु अंगद देव साहिब जन जो सलोक जोड़ियो वियो आहे त मतिलबु उन्हनि खे लॻो आहे कि गुरु अंगद देव गुरु नानक देव साहिब जन जे समीप रहिया त गुरु नानक जी छाया त हूंदी उन्हनि में बि त इन करे गुरु अंगद देव साहिब जन जा हींअर ॿ सलोक अचनि था हिन ॿारहीं पौड़ीअ में उहे सलोक श्रवण कयूं। तव्हां ॿी ॻाल्हि ॾिसंदा इन्हनि सलोकनि में तव्हांखे सनातन धर्म जी ख़ुशबू मिलंदी। आख़िर त उहो सिंधी हिंदू हो न उहो सनातनी हो न हिंगलाज माता जो पूॼारी त उन जी वाणीअ में बि त ईंदो सनातन धर्म। जोग शब्दम संस्कृत ॿोली थी वई जोग शब्दम ज्ञान शब्दम वेद शब्दम ब्राह्मण खत्री शब्दम सूर शब्दम शूद्र शब्दम पराकृत सर्व शब्दम एक शब्दम जेको जाने भेव नानक ताका दास है सोई निरंजन देव। बाणी गुरु अंगद देव जी आहे पर नालो नानक पंहिंजे सतगुरनि जो ई नालो सभिनी गुरनि नानक अखर विधो आहे। हिन शब्द हिन सलोक में गुरु अंगद देव साहिब जन सनातन धर्म जी व्यवस्था जे बारे में थोरो ॿुधाइनि था कि 4 वर्ण थींदा आहिनि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ऐं शूद्र। ये 4 ई भॻवान मां निकिता आहिनि। चइनिनि जो कर्म अलॻि अलॻि विरहायल आहे। ब्राह्मण जो कमु छा आहे ब्रह्म जो वीचार करणु योग करणु परमात्मा सां मिलणु परमात्मा जहिड़ो थियणु परमात्मा खे सम्झणु खोजबीन करणु इहो ब्राह्मण जो कमु आहे। सत्य खे ॻोल्हणु सत्य जो अन्वेषण करणु ब्राह्मण जो कमु आहे। जोग शब्दम ज्ञान शब्दम पोइ ज्ञान पाए करे समाज खे ॾियणु सत्य जो ज्ञान पाए समाज खे ॾियणु इहो ब्राह्मण जो कमु आहे। क्षत्रिय जो कर्म छा आहे शूरवीरता। खत्री शब्दम सूर शूरवीरता बहादुरी साहस ये गुण धारण करे क्षत्रिय इहो सनातन धर्म जे हिसाब सां आहे। टियों आहे वैश्य। वो वैश्य जेको आहे
उहो पंहिंजे हुन सां धर्मानुकूल व्यवसाय करे। शूद्र जो कमु छा आहे? शूद्र शब्दम पराकृत है, ॿिए जी शेवा करणु। शूद्र जो धर्म आहे सेवा करणु। ये चारई वर्ण हमेशह रहंदव। मथां सोचो अॼु ख़तमु थी विया, अॼु ख़तमु किथे थिया? अॼु बि चार वर्ण आहिनि। जेको बि वैज्ञानिक आहे, जेको कुझु खोजबीन अन्वेषण करे रहियो आहे, चाहे संत हुजनि, उहे सभु आहिनि ब्राह्मण जी कैटेगरीअ में। जेके शासक आहिनि, जेके साहस सां देश खे हलाइनि था, निर्णय खणनि था, उहे आहिनि सभु क्षत्रिय। जेके व्यापारी आहिनि, दुकान हलाइनि था, उहे सभु केरु आहिनि? वैश्य। ऐं जेको बि सेवा करे थो कंहिं बि प्रकार जी, उहो आहे शूद्र। उहो अॼु जे समय में केरु आहे सेवक? वर्किंग आहिनि जेके जॉब वग़ैरह वारा, जेके भली पैसा, भली उन्हनि जो ₹1,00,000 महीने में पघार हुजे, ये सभु सेवक जी हुन में ईंदा अथव। अॼु जे समय में जेको सेवा थो करे, पंहिंजो जीवन थो ॾे, पंहिंजो समय थो ॾे, पंहिंजो पाण खे जंहिं विकिणी छॾियो पैसनि जे लाइ। भली तव्हां चरिया छो थी वेंदा आहियो कि ₹1,00,000 आहे त पोइ बुरो कान्हे कोई बि कमु, ऐं 5,000 था मिलनि पर पंहिंजे बिजनेस में था मिलनि त उहे ख़राबु आहिनि। इहा छॾियो मानसिकता, रुगो धन सां न सोच तोरींदा कयो हर ॻाल्हि खे, सही ग़लति खे। पंहिंजो बिजनेस सुठो, पंहिंजो त आहे, भली हुन में 5,000 बचनि ऐं हुन में ₹1,00,000 पैकेज हुजे, उहो फ्रीअ में कोन थो मिले ₹1,00,000, उहो न पंहिंजो पाण खे विकिणियो आहे। त उहो सेवक वर्ग आहे जंहिं पंहिंजो पाण खे कंहिंजो ग़ुलाम ठाहियो आहे पैसनि ते। त चार वर्ण सदाईं रहिया आहिनि। साहिब चवनि था इहे रहंदा, पर हिकु गुण अहिड़ो आहे, उहो सभु करे सघनि था। सेवक बि करे सघे थो, माना शूद्र, व्यापारी बि करे सघे थो, ब्राह्मण बि, क्षत्रिय। उहो धर्म, उहो कर्तव्य सभिनीनि खे करिणो ई पवंदो। जेसि तक न कंदा तेसि तक उहे कोन पंहिंजो मनुष्य जन्म सफल कंदा। उहो कहिड़ो आहे? सर्व शब्दम एक शब्दम, उहो प्रभु परमात्मा जो नाम। चाहे क्षत्रिय हुजे, चाहे वैश्य हुजे, चाहे शूद्र, चाहे ब्राह्मण, कोई बि नंढो वॾो कान्हे। पर जीवन जी सफलता तॾहिं आहे कि ब्राह्मण भी हरि नाम जपे, क्षत्रिय भी परमात्मा जो नाम जपे, वैश्य भी नाम जपे, शूद्र भी नाम जपे, त उन्हनि जे जीवन जी सफलता आहे। शाह सफ़ेद जरद सुर खाई, जो लय पहिरे सो गुरु भाई। बाबा श्रीचंद त चयो आहे कि कंहिं बि वर्ण जो हुजे, बसि नाम जपींदो हुजे न, त मुंहिंजो भाउ आहे उहो, मुंहिंजो गुरु भाई आहे उहो। चाहे कंहिं बि वर्ण जो हुजे, जेको परमात्मा जो नाम जपे थो। नाम कीअं थो जपे? केवल ज़बान सां न। ॾाढनि खे त वाहेगुरु जपण में बि माता अची वेंदी आहे, वाहेगुरु 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 वाहेगुरु, ईअं न। मां तो कयां त खिलो था, ऐं जिते जिते थियनि थियूं नौटंकियूं, उते ख़ुदि बि शामिल थी वेंदा आहियो। मैं अभी आई हूँ, मैं भी कर रही हूँ। ऐं माताउनि जी कमी कोन अथव संसार में, कॾहिं बि कंहिंखे बि अची वेंदी आहे। बाप कोन पियो थो अचे। कॾहिं अगरि हिते असांखे कुझु आयो न, मान लो, त उहो माता न हूंदी, उहो पीउ हूंदो, उहो बाप हूंदो सभिनि जो। मूंखे त ॾिसो सही ॿुधायांव, एतिरो बि पावर आहे कि अगरि का अची वञे न हिते, माता साता आता पिता बाबा डाभा, पर उहो अस्त्र पोइ जे लाइ आहे। पहिरीं त इहो ई अस्त्र आहे, प्रेम प्यार सां हल। उहो अस्त्र कहिड़ो आहे? कंहिंखे अगरि अचे न हिते माता वाता, त एतिरो अधिकार आहे जो असां हुनखे चई सघूं था, तूं जेका बि आहीं, तूं जेका बि आहीं न,
तो हिते छो आई आहीं? हिते अनेक चेतनाऊं ईंदियूं आहिनि ऐं कथा ॿुधी शांतीअ सां हली वेंदियूं आहिनि। चेतनाऊं सूक्ष्म संतनि ऋषियुनि जूं बि हूंदियूं। तूं अलाए किथां अची वई आहीं विघ्न विझण। त हिकु ॻाल्हि यादि रख, आता माता, तूं माता त कोन्हे, कुझु हूंदी आहिनि कंहिं गांव जी का प्रेत आत्मा, छाया बाया। हल, हीअ त ई बाबा श्रीचंद जो आस्थान। बाबा श्रीचंद जे इहे जेके 64 योगिनियूं वोगिनियूं जेके थींदियूं आहिनि न, सभु दासियूं अथई बाबा श्रीचंद जूं। हिते न ॾेखार पंहिंजो। त बि न मञे हा त पोइ हिकु भर करे चमाट बि हणी सघिजे थी। हीअ त छा हिते अची वेंदियूं आहिनि, के ॿिए उदासी संत वटि वञनि न त साधू कढी छॾनि इहा माता बाता। हणी सघिजे थी। ऐं असां चई सघूं था हुन आंटीअ खे कोन हयो आहे, आंटी त ॾाढी सुठी आहे जंहिंखे अचे थी माता। असां हुनखे हई आहे थप्पड़ जेका अची थी वञे। ऐं तूं आई आहीं कथा ॿुध, तूं असांखे थी कूड़ो उपदेश करीं। पर इहो तरीक़ो असांजे संस्कारनि में कान्हे। मां इहो थो ॿुधायांव, इहो ब्रह्मास्त्र इहे आहिनि असां वटि अस्त्र शस्त्र सभई, पर इहे पोइ जे लाइ थींदा आहिनि ऐं पाप बि न लॻंदो। त कंहिंखे कीअं, मां कल्ह ई पियो चवां इहा ॻाल्हि कि माता आणणु सवलो आहे, छा ॾुखियाई आहे छा हुन में? तव्हांखे करिणो चाहे थोरो अखियूं बंदि कयो, झूमणु लॻो, इन में का ॾुखियाई आहे छा? सरल आहे। उन सरल में भीड़ बि गॾु थी वेंदव, चढ़ावो बढ़ावो बि ईंदव, उहो सरल आहे। ॾुखियो त आहे सच ते हलणु, माण्हुनि खे मुंहं ते सच चवणु, जाॻाइणु ऐं परमात्मा सां जोड़णु। त सच इहो आहे कि ईअं उचकी उचकी करे नाम जपणु परमात्मा खे न, जंहिं परमात्मा सां प्यार करे पोइ उन जो नाम हृदय ऐं श्वासन सां पंहिंजे लाइ एकांत में जपियो आहे, जंहिं ॾेखारण लाइ न, साम्हूं हिकु न, अकेले में जंहिं यादि करे रोई करे यादि कयो आहे न, उन जो जीवन धन्य आहे। साहिब त चवनि था, नानक ताका दास है, मां उन जो दास आहियां कंहिंजो जंहिं परमात्मा जो हृदय सां नाम जपियो आहे, दिलि जी गहराइयुनि सां जंहिं परमात्मा सां प्यार कयो आहे, मां उन जो दास आहियां। ॿियो सलोक ॾिसो, जेके अॼु सिख चवनि था कि असां हिंदू कोन आहियूं, ॿियो सलोक अचेव थो आसा दीवार जो, रूपक। एक कृष्णम सर्वदेवा, एक कृष्णम सर्वदेवा, देव देवाते आत्मः, एक कृष्णम
देवता का दास है, सोई निरंजन देव, एक कृष्णं सर्वदेवा, देव देवात्मा, देव देवात्मा। बोल श्री कृष्ण भगवान की जय। गुरु ग्रंथ साहब में आशा दीवार में तव एक कृष्णम सर्वदेवा, हिकु कृष्ण जेको आहे न प्रभु परमात्मा, वो सभिनी देवताउनि जो देवता आहे, सभिनी आत्माउनि जो आत्मा परमात्मा आहे। हाणे ॿुधायो केरु थो चए कि गुरु ग्रंथ हिंदुनि जो कान्हे, सिख धर्म अलॻि आहे, हिंदू अलॻि आहे। चवण वारनि त चई ॾिनो, पर सिंधियुनि खे शाबस आहे, उन्हनि मञी बि वरितो। कॾहिं कंहिं चयो आहे वेलनि ॿेलनि में एक कृष्णम सर्वदेवा, देव देवात् आत्मः, आत्मम वासुदेवस्य, जेको ॼाणे भेव, इहो भेद जेको ॼाणे वठे न कि वासुदेव कृष्ण ई सभिनी भॻवाननि जो भॻवानु आहे। साहिब चवनि था नानक ताका दास है, नानक बि हुन जो दास आहे, कंहिंजो जेको सम्झी थो वठे कृष्ण जी भॻवान जी महिमा कहिड़ी आहे। नानक ताका दास है, सोई निरंजन देव। वो निरंजन देव परमात्मा केरा? कृष्ण। इते तो मोहर लगी वही न गुरनि जी कि ये सब हिंदू हुआ गुरु। हाँ, तो असांजो सिंधी समाज बाक़ी हिंदू कोने। हलो अॻिते वधूं। महिला पहला, कुंभे बधा जल रहे, जल बिन कुंभ न होए। हाणे सलोक तो अचे ॿिनि लाइनुनि जो सलोक, पर ॿिनि लाइनुनि में वॾो हिकु सार सूत्र आहे। कुंभे बधा जल रहे, जल जेको आहे उहो थींदो आहे द्रवित, लिक्विड, वहण वारो। त उनखे संग्रहित करण जे लाइ घड़े जी ज़रूरत पवंदी आहे, न त पाणी फैलिजी वेंदो ऐं कम जो बि न रहंदो। त जल खे जमा करे रखण लाइ घड़ो खपे। त घड़े में जल रखियोसीं, ठीकु आहे। हाणे घड़े खे छा अहसान जताइणु खपे कि मां पाणीअ खे संभाले वेठो आहियां? न न, छो न? जल बिन कुंभ न होए, उहो घड़ो छा सां ठहियो आहे? मिटी ऐं पाणीअ सां। उहो घड़ो जेको अॼु अगरि जल खे संभाले वेठो आहे त उन घड़े में बि पाणीअ जो ई मिश्रण आहे। पाणी न हुजे हा त घड़ो बि न हुजे हा। ईअं ई असां भुलिजी वेंदा आहियूं कि असांजे अंदरि जेको असली तत्व आहे उहो न हुजे हा त असां बि न हुजूं हा। ऐं असां पिया त भॻवान खे चऊंसि कि असां तुंहिंजी पूॼा कंदा आहियूं। इहा हिकु सुठी मिसाल। पर असली ॻाल्हि ॿी थी अचे कि असांजो मन बि त पाणीअ वांगुरु आहे, कॾहिं हेॾां भॼंदो कॾहिं होॾां भॼंदो ऐं बिखिरजी वेंदो आहे। न त हिन मन में एॾी शक्ति आहे, मन खे अगरि ॿधियो वञे न, हिकु ई जॻह ते एकत्रित कई वञे मन जी शक्ति, त ॾाढो कुझु ॾेई सघे थी परिणाम। पर मन असांजो फैलिजी वेंदो आहे, बिखिरजी वेंदो आहे। उन खे कीअं असां ॿधी सघूं था? ज्ञान का बधा मन रहे। ज्ञान अगरि अची वञे, पर ज्ञान त ॾाढनि खे आहे, उन सां मन ॿधियो आहे छा कंहिंजो? त उहो नकली ज्ञान आहे, ॻाल्हियुनि वारो ज्ञान न। जेको ज्ञान अज्ञान खे मिटाए, उहो ज्ञान असांजे मन खे स्थिर कंदो आहे। असांजो मन कोन भॼंदो आहे अगरि ज्ञान अची वञे त। अगरि तव्हांजो मन भॼंदो हुजे त सम्झिजो भली तव्हां 100 साल ज्ञान जा सत्संग अटेंड कया हुजेव, उहे बेकार अथव। अगरि मन स्थिर न आहे त ज्ञान रूपी घड़े में ई मन रूपी जल टिकी सघे थो।
हाणे इहो ॿुधायो, साईं झूलेलाल अवतार वरितो, पोइ साईं झूलेलाल जे करे असांजो सिंधियुनि जो धर्म बचो, जीअं की मान्यता आहे, अञा खोजबीन हले पई थी, पर मान लो त साईं झूलेलाल में छा उन्हनि सिंधियुनि जे माण्हुनि जे प्रार्थना जी शक्ति कोन हुई? छा केवल झूलेलाल अकेलो ई सर्वात्मा हो? छा परमात्मा जे आदेश सां न आयो हो उहो अवतार? त अकेलो कान्हे साईं झूलेलाल, उन में परमात्मा तत्व आहे, उहो परमात्मा तत्व असां सभिनीनि में बि आहे, त ॿई हिक ॿिए जा पूरक आहिनि। इहो सम्झणो पवंदो सिंधियुनि खे। केवल एतिरो असांखे कोन्हे करिणो कि साईं झूलेलाल रूपी घड़े में असां सिंधी रहंदा आहियूं ऐं ॿियो कुझु कोन्हे असांजो इन खां वधीक आहे। झूलेलाल न हुजे हा त असां सिंधी न हुजूं हा, ईअं कान्हे। साईं झूलेलाल खां पहिरीं बि अनेक सनातन धर्म जा संत हुआ, साईं झूलेलाल खां पोइ बि अनेक संत आया। कंहिं बि कोन चयो कि मूंखां ॿाहिरि कोन वेंदा तव्हां। हाणे उन्हनि जा वंशज पिया था चवनि कि असां खां ॿाहिरि कोन वेंदा तव्हां, असांजा ॿधल आहियो तव्हां। कोई कंहिंजो कोन्हे ॿधल, हिते सभु मुक्त आत्माऊं आहियूं असां। कंहिं ग्रुप सां बि ॿधण जी कोशिशि न कजो, सत्संगी ग्रुप सां बि न। ज्ञान का बधा मन रहे पर गुरु बिन ज्ञान न होए। उहो ज्ञान किथां मिलंदो आहे? गुरूअ मां। कहिड़े गुरूअ मां? काम गुरु, लोभ गुरु, मोह गुरु, धर्म गुरु, सतगुरु, सच्चो गुरु। सत्य गुरुअ जो अर्थ आहे जंहिंजे जीवन में सत्य हुजे, बसि सतगुरु। अॻिते अचे थी पौड़ी, पढ़िया होवे गुनहगार त ओमी साधन मारिए। साहिब चवनि था, पौड़ी अचे थी 12 नंबर पौड़ी, पढ़ियल लिखियल माण्हू हुजे पर गुनाह करे, हुजे त पढ़ियल लिखियल पर अपराध करे, पढ़ियल लिखियल थी करे बि गुनाह करे, त छा अनपढ़ ते मयार आहे छा? पोइ अनपढ़ जे लाइ अखर आयो अथव ओमी। अॻे उन समय में ओमी अखर हो अनपढ़ लाइ, छो त जेको सिर्फ़ु ओम जो उच्चारण कंदो हो, ओम ओम हरिओम हरिओम, भली उनखे उनजो मतिलबु पतो न हो, अनपढ़ हो, पर बसि ओम हरिओम इहो कंदो हो, त उनखे ओमी चवंदा हुआ, गंवार। कोई सतनामी बि हो, केवल सतनाम सतनाम चवणो आहे, उनजो मतिलबु पतो कान्हे, त उनखे सतनामी चइबो हो। त साहिब चवनि था, कोई पढ़ियल लिखियल विद्वान हुजे, ज्ञानी हुजे, पर गुनाह करे, त उन खां सुठो त हिकिड़ो अनपढ़ ओमी आहे। अनपढ़ भली उनखे मतिलबु बि पतो कान्हे, पर हलंदे चलंदे राम राम त करे थो, हरिओम त करे थो, जय झूलेलाल करे थो, उहो सुठो आहे हुन पढ़ियल लिखियल गुनहगार खां। जेहा घाले घालणा ते वे हो नाव पचारीए। इज़त कीअं थींदी आहे? हर को चाहींदो आहे न मुंहिंजी इज़त थिए। इज़त कीअं थींदी आहे? फ्रीअ में त कोन थींदी आहे। तव्हां कूड़ ॻाल्हायो या ईअं उचको झूमो झटको, इन सां थोरी इज़त थींदी आहे। वेखे लोक हसे घर जाए, साहिबनि उन्हनि जे लाइ बि चयो आहे, आताउनि माताउनि जे लाइ बि, इहो असां पहिरीं पढ़ी चुका आहियूं। कहिड़ा पैदा थींदा जेके पंहिंजो सिर हिलाईंदा। रोटीअ कारण पूरे ताल, आप पछाणे धरती नाल। पेट जे ख़ातिर उहे इहे सभु कंदा, पर उन सां इज़त थोरी ठहींदी आहे। इज़त ठहींदी आहे महिनत करण सां,
सची कमाई करण सां, शॉर्टकट तरीक़े सां इज़त न ठहंदी अथव। साहिब छा था चवनि, जेहा घाले घालणा तेवे हो नाम पचारीए। जेतिरी महिनत कंदा ओतिरो नालो थींदव। हुते परमात्मा जी दरगाह में बि ऐं हिते बि जेतिरी महिनत करे सघो अध्यात्म मार्ग में, सची महिनत, ओतिरो नाम थींदव। ऐसी कला न खेॾिए जित दरगह गया हारिए। असांखे एॾो सुंदर जीवन मिलियो आहे त असां पंहिंजो जीवन अहिड़े तरीक़े सां जियूं, हिकु खेल वांगुरु, सभु कर्म कंदे बि खिलंदे खाईंदे, कॾहिं दुख अचे उहो बि ॾिसंदे, कर्तव्य निभाईंदे, अहिड़े सिस्टम सां खेॾूं जो असां हारायूं न। जॾहिं हिन संसार मां वञूं त खटे वञूं। साहिब चवनि था, ऐसी कला न खेॾिए जित दरगह गया हारिए। तव्हां अहिड़ो जीवन न ठाहियो जो तव्हां संसार मां वञो त हाराए करे वञो, हिते बि इज़त वञाए वञो, उते बि इज़त न रहेव। अहिड़ो जीवन न ठाहियो, पंहिंजो कूड़ो जीवन न ठाहियो। पढ़िया अते ओमिया वीचार अॻे वीचारिए। चाहे पढ़ियल लिखियल हुजे, चाहे ओमी माना अनपढ़, चाहे पढ़ियल लिखियल हुजे चाहे अनपढ़ हुजे, ॿिन्हिनि जो फ़ैसिलो जेॾीमहिल उते थींदो त सिर्फ़ु इन आधार ते थींदो कि ॿिन्हिनि मां नाम कंहिं वधीक जपियो आहे, परमात्मा जो नाम कंहिं दिलि सां जपियो आहे, उन जो वीचार, उन अनुसार उनखे सम्मान मिलंदो। मोहे चले सो अॻे मारिए। बाक़ी जेके पंहिंजी मर्ज़ीअ सां हलंदा आहिनि न, उहे उन्हनि खे मार पवंदी आहे अॻिते हली करे, उन्हनि खे मोचड़ा पवंदा आहिनि। त इते थी वई 12वीं पौड़ी पूरी। प्यार से बोलो धन गुरु नानक, सारा जग तारिया। समय थी वियो आहे, हाणे पाण हिकु भॼन ॻायूं। गुरबाणी कहिड़ी? जाको हर रंग लागो इस जुग में। वेचारियूं ॾिसो, हिननि ते दया नथी अचेव तव्हांखे। ही जेके वेचारियूं वेठियूं आहिनि, हेॾी देरि खां मां हिननि खे बोर पियो थो कयां, त वरी हिकु गुरबाणी ॻाए करे अञा एंड में उहो बि पछाड़ीअ में। हलो ईअं था ॻायूं। ओ साहिबा 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 मेरे साहिबा, साहिबा 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 मेरे साहिबा, तुझ बिन अवर न जाना मेरे साहिबा। गुण गावा नित तेरे, तुझ बिन अवर न जाना मेरे साहिबा। गुण गावा नित तेरे, मन मंदर तन वेश कलंदर, घट ही तीरथ नावा। एक शब्द मेरे प्राण बसत है, बहुर जन्म ना आवा। मन बेदिया दयाल से थी मेरी माई, कौन जाने पीर
खम्भ नाही चिंत पराई, खम्भ नाही चिंत पराई। खम्भ नाही चिंत पराई, खम्भ नाही चिंत पराई। साहिबा 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 मेरे साहिबा, तुझ बिन अवर न जाना मेरे साहिबा। गुण गावा नित तेरे, अगम अगोचर अलख अपारा, चिंता करो हमारी। जल थल महियल भरपूर लीना, घट घट जोत तुम्हारी। सिख मत सब बुध तुम्हारी, मंदिर छावा तेरे। तुझ बिन अवर न जाना मेरे साहिबा, गुण गावा नित तेरे। साहिबा 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 मेरे साहिबा। जिय जंत सब शरण तुम्हारी, सर्ब चिंत तुध पासे। जो तुध भावे सोई चंगा, एक नानक की अरदासे। जिय जंत सब शरण तुम्हारी, सर्ब चिंत तुध पासे। जो तुध भावे सोई चंगा, एक नानक की अरदासे। साहिबा 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 मेरे साहिबा। तो नहीं तो ये रुत ये हवा, क्या करूं क्या करूं। चलो तो नहीं तो ये हवा, क्या करूं क्या करूं। दूर तुझसे मैं रह के बता, क्या करूं क्या करूं। सोना सोना है जहां, अब जाऊं मैं कहां। सोना सोना है जहां, अब जाऊं मैं कहां। बस इतना मुझे समझा जा, भीगा भीगा है समा, ऐसे में है तू कहाँ। मेरा दिल ये पुकारे, आजा मेरे गम के सहारे आजा। भीगा भीगा है समा, ऐसे में है तू कहाँ। मेरा दिल ये पुकारे, आजा। जिन बाणी गुरन जी पढ़ी, प्रेम सा प्रेम सा। जिन बाणी गुरन जी पढ़ी, प्रेम सा प्रेम सा। जिन दर्शन गुरन जो कयो, नेम सा नेम सा। जिन दर्शन गुरन जो कयो, नेम सा नेम सा। सोन खाई दो खता, सदा माणी दो मजा। सोन खाई दो कथा, सदा माणी दो मजा। तंखे वाह गुरु अजी ओट, सवे वेरी वरन लखे दुश्मन चढ़न। जंखे नानक शाह जी ओट, तंखे लगंदी न काई चोट। जंखे नानक शाह जी ओट, तंखे लगंदी न काई चोट। सवे वेरी वर
दुश्मन चढ़न जंखे नानक शाह जी ओट जिन शेवा गुरन जी कई प्रेम सा जिन सेवा गुरन जी करी प्रेम सा दिन जो बेड़ो थियो पार संसार मां सार मां दिन जो बेड़ो थियो पार संसार मां दिन गुरु में भलो सदा साउंड सलो सोन खाईंदो खता सदा माणींदो मज़ा तंहिंखे पवंदी न काई खोट सवे वेरी वरन लखे दुश्मन चढ़न मेरा दिल ये पुकारे आजा मेरे गम के सहारे आजा भीगा भीगा है समा ऐसे में है तू कहाँ मेरा दिल ये पुकारे चिंता इते सत्संग जी समाप्ति वरी सुबुह जो मिलूं था पाण कारकत जे महात्म सां ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगन्नाथ